अम्मा परेशान थी वई हेड़ी खुशबू घर जे अंदर एड़ी खुशबू त कने सिंगी नाही नजर कई त बचड़ो अचे पियो पुट तू दाखिल थियो आ घर में खुशबू थी वई आ अम्मा इहा ई त गाल आ न अम्मा जे पुट भला बुधा अम्मा ही चादर खणी आयो आ या खुशबू जे काई आ हिन मोहम्मद जी चादर में आ छो जो महबूब जे पगर में रब खुशबू रखी महबूब जे पगर में रब खुशबू रखी हुई वो सहाबी हो न हजरत जाबिर चए पे मां नंढड़ो होसे मुजी बचपन ही बारन सां रांद पियो खेडा त महबूब रस्ते ता आयो जडे मां डुकंदे मां महबूब जे आडो अची वियुस त महबूब मां जाबिर खे पकड़ियो पो जी अॼुकल्ह असां नंढड़ो को ॿार हूंदो आ सोणो लॻंदो आ पो न नंढड़े ॿार खे हीअं प्यार सां गिटे ते मुंहं ते हथ घुमाईंदा त महबूब उन जाबिर खे प्यार सां गिटे ते हथ घुमायो इहो जाबिर मिंबर ते वेही करे ॿुधाईंदो पियो आ त सहाबियो अॼु मुंहिंजी 45 साल उमिरि आ मूंखे पुट बि आहिनि मुंहिंजा पुट बि जवान थी विया आहिनि पर मुंहिंजे गिटे मां अञा उहा महबूब जे जिस्म वारी खुशबू न वई आहे चई ॾे न सुभान अल्लाह सहाबियो मुंहिंजा पुट बि जवान थी विया जेकॾहिं तव्हांखे एतबार न पियो अचे अचो तव्हां सिंगी ॾिसो गिटो त तव्हांखे जाबिर जो नज़र ईंदो तव्हांखे खुशबू मोहम्मद करीम जी महबूब जे जिस्म में खुशबू में रब वॾा कमाल रखिया ऐं महबूब जे वरी नाले में भी रब वॾा कमाल रखिया अबा महबूब जो नालो जेकॾहिं चाचा कलमे में पढ़ंदे त कलमो पूरो थींदो न जेकॾहिं पढ़ो कलमो महबूब जो नालो न पढ़ो त तव्हां खां तो मां पुछां त कलमो पूरो थींदो भला आज़ान में जेकॾहिं महबूब जो नालो न खणूं त आज़ान मुकम्मल थींदी न थींदी जेकॾहिं तकबीर में महबूब जो नालो छॾियूं त भला तकबीर मुकम्मल थींदी न थींदी इतां मालूम थियो त जिते रब पंहिंजो नालो ज़िक्र कयो आहे पोयां पोयां महबूब जो नालो बि ज़िक्र कयो आहे चई ॾे न सुभान अल्लाह छो जो रब जे नाले सां तोखे महबूब जो नालो बि नज़र ईंदो तकबीर में कलमे में नमाज़ों में अज़ा में हर गाल में तोखे महबूब जे नाले सां रब जे नाले सां गॾु महबूब जो नालो पो आशिक़ इन मंज़र खे बयान कंदो पियो आहे तकबीर में कलमे में नमाज़ों में अज़ा में है नाम इलाही से मिला नाम मोहम्मद कहा था आदम ने मुझे खुल्द बरी में लिखा था तूबा में नाम मोहम्मद सलातुल्लाह कलामुल्लाह जहां देखा लिखा देखा लफ्ज़ अल्लाह जहां देखा मोहम्मद भी लिखा देखा महबूब जे नाले में रब वॾा कमाल रखिया ऐं महबूब मुस्तफा हिन वरी बलारी उम्मत खे वरी क़यामत वारे ॾिहाड़े न विसारींदो मता चओ त महबूब विसारींदो महशर वारे ॾींहुं अबा केरो कम ईंदो अबो कम ईंदो अबो बि कम न ईंदो अम्मा बि कम न ईंदी भाइर बि कम न ईंदा जेकॾहिं उते कम ईंदो त महबूब कम ईंदो दुनिया जे अंदर उन महबूब सां प्यार कयो सिफारिश महबूब कंदो पोको आशिक महबूब जे इश्क में चवंदो पियो ए अजीजो काम महशर में दौलत काम न आएगी महशर में मोहम्मद की शफाअत काम आएगी नफ्सी नफ्सी करते होंगे औलिया और अंबिया मगर मोहम्मद की जुबान पर उम्मत याद आएगी
खुदा जी जो कसमा मुझे आका जे नाले में रब वड़ा कमाल रखा पर यो यहूदी बचड़ो जने घर जे अंदर दाखिल थींदो पयो आ अम्मा चवंदी पया ओ पुट एड़ी खुशबू कदा खणी आयो आ यहूदी चवंदो पियो अम्मा उन मोहम्मद करीम जी चादर खणी आयो उन मोहम्मद जो पंजो कयो जे पर जे के असा पराओ कयो से अजो न मोहम्मद पराओ कयो अजो पंजन भी पराओ करे छो अम्मा चवंदी पया ओ पुट भला बुधा बुधवा त मोहम्मद करीम सुठो इंसान आ बुधवा त मोहम्मद करीम परावन के पंजो कहण वारो आ पुट भला बुधाए महबूब केड़े नमूने तो सा पेश आया बुधाए त महबूब तो सा पुट केड़े नमूने पेश आया बलोच साहिबान आयल मेहमान खुदा जी ज़ा जो कसमा महबूब जे मकाम दे नजर कर ओ यहूदी चवंदो पयो अम्मा अम्मा महबूब एडो प्यार कयो जो महबूब जे प्यार में अबे जो प्यार बे विसरी अबे जो प्यार बे विसरी अर्ज पे कयो त महबूब असा जो नबी गरीबन मिस्कीनन यतीमन सा प्यार कंदा तवा असा के घुर्जे त गरीबन मिस्कीनन यतीमन सा प्यार कयो अगाल हले पी त महबूब असा के न्याणन सा प्यार करण बे सेखारियो